أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا شهادة بينكم إذا حضر أحدكم الموت حين الوصية اثنان ذوى عدل منكم أو آخران من غيركم إن أنتم ضربتم في الأرض فأصابتكم مصيبة الموت تحبسونهما من بعد الصلاة فيقسمان بالله إن ارتبتم لا نشتري به ثمنا ولو كان ذا قربى ولا نكتم شهادة الله إنا إذا لمن الآثمين. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नफ़े ऐं नुक़सान जो ताल्लुक़ कहिड़ी हैसियत सां इंसान जे मथां आहे उन जो बयानु फरमायो हो, जंहिंजो ख़ुलासो ई हुयो त जेकॾहिं कोई माण्हू बुरा कम करे थो त उन जे बुराइनि जो ताल्लुक़ कंहिं ॿिए जे मथां कोन ईंदो। हिकिड़ो माण्हू नेक आहे, उन जो को मिट माइट को दोस्त यार को बुरो आहे बुछड़ो आहे त हुन जे बुराइनि जो वबाल हिन नेक जे मथां न ईंदो। हाँ अगरचे उन नेक खे नसीहत करणु लाज़िम आहे त पंहिंजे पाड़ेसरीअ या कंहिं गुनाहगार माण्हू खे नसीहत ज़रूरु कंदो अचे, चवंदो अचे, पोइ जेसीं ताईं हिन जी नसीहत फ़ाइदेमंद साबित थिए थी तेसि ताईं चवंदो अचे। जे अॻिलो मुड़ी वियो त हिनखे सवाबु थींदो, जे न मुड़ियो त बि हिनखे सच चवणु नसीहत चवण जेतिरो फ़ाइदो ऐं सवाबु ज़रूरु थींदो। पर जे अॻिलो चिड़े थो ऐं नाराज़ थो थिए त पोइ कंहिं हद ताईं उन खां थोरो पासो बि कजे त जीअं हू वधीक ज़िद्दियत में न वञे, पोइ मौक़े मुनासिबत सां उनखे वरी आहिस्ते आहिस्ते तलाश कंदो रहे, जंहिं वक़्तु मुनासिब मौक़ो ॾेई विझे त पोइ नसीहत कजे। ॿ लफ़्ज़ नसीहत जा चई वठिजनि, छॾे न ॾिबो। ख़ुलासो इहो अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हिकु नए मामले जो बयानु फरमायो आहे। पोइ नओं मामिलो ज़रा हीअं हो त रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजे ज़माने में बनु सहम क़बीले जो हिकिड़ो शख़्स मदीने मां निकितो शाम जे तरफ़ त मां वापार थो करणु वञा। काफ़ी सारो माल दौलत साण खयईं, सामान बि साण हुयुसि। हिनखे हिकिड़ो चांदीअ जो वॾो वटो बि हुयो, कटोरी वॾो वटो। उन वटे ते ॿाहिरां नक्शो निगार सोन जो थियल हो, वॾो क़ीमती हो। हिन जे सामान सां गॾु जेको सामान हितां खयईं त उते खपाईंदुसि, उतां वरी ॿियो कुझु वठंदुसि, उहो मोटी अचे मदीने में खपाईंदुसि। उहो सामान हिन जो लाॻीतो हिकिड़े वॾे ॻोझे में विधल हो। हिन जो इरादो हो त इहो वटो जेको आहे उहो शाम जे बादशाह खे अॻियां वञी करे पेश कंदुसि ऐं अहिड़ा थांव सोन ऐं चांदीअ जा ठहियल बादशाह वठंदा आहिनि, उतां मूंखे क़ीमत घणी मिलंदी। ख़रीदार हिननि शयुनि जा बादशाह थींदा आहिनि। हिन जो इरादो इहो हो। हिन सां गॾु मदीने मां हिकिड़ा ईसाई बि सौदागर गॾु निकिता सफ़र में। हलंदे 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 विच सफ़र में ही जेको बनु सहम क़बीले जो शख़्स हो वो बीमार थी पियो। बीमार जो थी पियो त हिन हल्को फुल्को पाण सां गॾु इलाज खयो, उन सां हिन जो चाड़ो न थियो। हीउ सम्झी वियो त शायदि मां न चढ़ी सघंदुसि।
जेके ॿ सौदागर ईसाई गॾु हुयसि उनखे घुराए करे उनखे चई यार तव्हां मुंहिंजे सफ़र जा साथी आहियो, हीउ मुंहिंजो सामान आहे काफ़ी सारो, मां अगरि मरी बि वञा न त पुराणे ज़माने में ईअं हूंदो हो त माण्हू उठ गाॾनि ते या पैदल या टांगनि ते गॾ गाॾनि ते खच्चरनि ते ईअं ॾांद गाॾीअ ते ईअं सफ़र कंदा हुआ, उठ ते चढ़ी घोड़े ते चढ़ी खच्चर गॾ ते चढ़ी ईअं बिना गाॾे जे सफ़र कंदा हुआ। पोइ जे किथे मरी विया बीमार थिया त वापसि कोन मोटाईंदा हुआ, हुते दफ़न करे छॾींदा हुआ। अञा ताईं उन्हनि जो सफ़रनि वारे रस्ते सां मुसाफ़िरनि वारे रस्ते सां उन्हनि जूं क़बरूं हुते ॿुधाइनि थियूं, तारीख़ी निशानियूं आहिनि त माण्हू मरंदा वेंदा हुआ ईअं पूरींदा हुआ। सहाबा किराम जो बि वॾो मिसाल आहे, जेके जंहिं इलाइक़े में आया उहे उते वीचारा वफ़ात करे विया, हुते ई दफ़न थिया, वापसि कोन मोटिया। त हिननि जो बि इहो इरादो हो त मां अगरि मरी बि वञा त सफ़र लंबे ते आया आहियूं, मूंखे त दफ़नाए छॾिजो नमाज़ पढ़ी जनाज़ो पढ़ी, पर हे मुंहिंजो सामान आहे, इहो मुंहिंजे माइटनि खे ज़रूरु मुंहिंजे वारसनि खे पुॼाए ॾिजां। पार त कयईं, वसियत बि कयईं, पर हीअ हमरा इहो बनु सहम क़बीले वारो शख़्स जेको उहो होशियारो पंहिंजे सॼे सामान जी फ़हरिस्त हिकिड़ी लिखियईं। मुंहिंजे सामान में वॾी चादर बि आहे, हिकिड़ी ॿोरी बि आहे, उन में चमचो बि आहे, थाल बि आहे, वटो बि आहे, चांदी ऐं सोन जो मिक्स तयारु थियल, ऐं उन में कपिड़नि जो थान बि आहे। सॼो हिकिड़ो फ़हरिस्त पने ते लिखी करे तयारु कयईं त मुंहिंजो सामान हीउ एतिरो आहे। उहो पंहिंजे सामान में फ़हरिस्त वारो पनो लिकाए छॾियईं, हिननि खे न ॿुधायईं, हिननि खे सिर्फ़ु चयईं त बाबा हे सामान मुंहिंजो मां मरी वञा त मुंहिंजे वारसनि खे पुॼाइजो, छोकी हिते वीचारो मरी वियो, हिनखे कफ़न दफ़न जनाज़ो पढ़ी दफ़नायो वियो। हाणे हिननि जेके सौदागर ॿ ईसाई आहे, हिकिड़े जो नालो तमीमदारी हो ऐं ॿिए जो नालो वरी अदीब नातिब हो। इन्हनि ॿिन्हिनि जे दिलि में शैतान विसवसो विधो त सॼे हिन जे माल में जेको वटो आहे न चांदी ऐं सोन वारो, इहो वॾो क़ीमती आहे, इहो फॿायोसि। हिननि ॿिन्हिनि इहो उतां सामान मां कढी फॿायो, चोरी कई। बाक़ी सामान जीअं जो हुयो तीअं गंढ ॿधी वापसि अचे मोटी मदीने में उन जा जेके वारिस आहे उनखे ॾिनो। वारिसनि सामान खयो, पंहिंजो खोले ॾिठो त न, हिकिड़ी पर्ची बि निकिती, उन में सामान सॼे जी फ़हरिस्त हुई। हिननि ॻोल्हियो त उहा कपिड़े जो थान आहे, हा आहे, चमचो बि आहे, हा आहे, हे थाल बि आहे, इहा आहे, हा, वटो कोन्हे को यार। हिननि खे खुखी वई त इहा हिननि ॿिन्हिनि खई आहे, ईसाई जेके ॿ शख़्स आहिनि, इन्हनि ॿिन्हिनि असांजी इहा शइ हितां चोरी कई आहे। ख़ूब जंजोड़ियूं, पंहिंजे सामान खे न लधो। हुज़ूर सलातो वसलाम जन मौजूदु आहे, रहमतुल्लिल आलमीन हस्ती मौजूदु हुई। हिननि अची उते शिकायत कई, साईं असांजे वालिद साहब सां गॾु ॿ ईसाई सौदागर बि सफ़र ते हा, शाम जे सफ़र ते, हू रस्ते में वफ़ात करे वियो, वसियत कई त वारिसनि ॾे सामान पुॼायो। हिननि खे ख़बर न आहे शायदि उन सामान में बाबे साईं हिकिड़ी फ़हरिस्त लिखी आहे, उन फ़हरिस्त मुताबिक़ असांजे सामान मां हिकिड़ो वटो चोरी थियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे घुरायो, ॿिन्हिनि ईसाइनि खे, हेॾे अचो, आया। अबा हीउ सामान जेको आहे सॼो इहो ई आहे जेको तव्हां खणी आहियो? साईं हा इहो ई आहे। न, इन सामान मां हिकिड़ी फ़हरिस्त लधी आहे, उन फ़हरिस्त मुताबिक़ हिन मां हिकिड़ो वटो गुम आहे जेको चांदीअ जो आहे, हुनजे ॿाहिरां सोन जी चिट साली थियल आहे, गुलकारे सोन जी थियल आहे। पोइ ॾियो। साईं न असां वटि कोन्हे। हाणे शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ फ़ैसिलो उन वक़्त ताईं ई हुयो क़ुर पाक जो त जॾहिं कोई दावा करे कंहिंजे मथां त मुंहिंजो हिन ॾे हक़ु आहे, या मुंहिंजी शइ हिन चोरी कई आहे, या मुंहिंजी शइ हिन खई आहे, या मूंखे हिन वरिती आहे नथो ॾे, त पोइ कम से कम दावा करण वारो माण्हू सबूत पेश करे। सबूत, दस्तख़त हुजेसि, लिखत हुजेसि, शाहिद हुजनि, को न को सबूत हुजेसि। पर जे सबूत को बि कोन्हे को, त पोइ चोर खां, मुजरिम खां, ॾुआरे खां कसम वठिबो आहे। इनकार जो कंदो त न कसम वठिबो। हाणे चूंकि हिननि खे ॿियो त को अखियुनि ॾिठो शाहिद कोन हो, साबिती हिननि वटि त का ज़ाहिरी कान हुई, उहा लिखत हुई, उहा लिखत हिननि
शक हुयो त हिननि पंहिंजी बि मथां लिखी हुजे, हिननि पाण लिखी हूंदी, हले कीअं कई हूंदी, हिननि जो हले छा तरीक़ेकार हुजे, हले कीअं हिननि लिखियो हुजे। उन लिखत ते पक कान हुई त इहा उन हमराह जी आहे या कंहिं ॿिए जी आहे, हिननि लिखी आहे या हुन लिखी आहे, लिखत जी पक कान हुई, छोकी इहा सबूत तौर ते हिननि वारी लिखत कम न आई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि खां कसम वरितो, कसम खणो ॿई, हू ॿई ॼणा कसम खणी विया त असांखे इन वटे जी ख़बर छा रही कान्हे त कोई हिन माल में आहे या न आहे, कूड़ो कसम खणी विया, कसम त खणी विया। तेसि ताईं हीअ आयत अञा नाज़िल न थी हुई त तेसि ताईं शरीयत मुताबिक़ फ़ैसिलो इहो हुयो, अल बय्यिनतु अलल मुद्दई वल यमीनु अला मन अंकर, फ़ैसिलो थी वियो, हर को हलियो वियो, हीअ कूड़ो कसम खणी फॿाए विया। चंद ॾींहंनि खां पोइ मदीने जे हिकिड़े सोनारे वटि बाज़ार मां उहो वटो ज़ाहिर थियो, सोनारे वटि। हिननि वारसनि मां हिकिड़े ॾिसी वरितो, इहो वटो त असांजो आहे, जेको बाबे लिखियो हो सामान में असां सां गॾु घरां खणी वियो ऐं उहो चोरी थियो आहे, हाणे हिते पियो आहे। उन सोनारे खां पुछा कयूं, हवाए तो किथां आंदो, चेहरा फलाणा जेके तमीमदारी ऐं अदीब नातब ॿई ईसाई आहिनि न, इन्हनि ॿिन्हिनि मूंखे 1000 रुपए में 1000 दिरहम में खपाए ॾिनो। अच्छा ठीकु, इहा ॻाल्हि हुननि पक तस्दीक करे हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी इहा शिकायत खणी था अचनि, पर तेसि ताईं अल्लाह ताला जे तरफ़ खां कुदरती फ़ैसिलो, तमीमदारी मुस्लमान थी चुको हो। जॾहिं वटो लिखायो हुयऊं तॾहिं ॿई ईसाई आहे, पर हाणे तमीमदारी मुस्लमान थी चुको हो, रज़ी अल्लाह ताला मुस्लमान जो थी चुको। त इस्लाम आणण खां पोइ हिन क़ुर पाक जी आयत त पढ़ी, एहसास थियो त यार पराओ हक़ आहे ऐं असां चोरी कई, 1000 दिरहम में खपायो, 500 दिरहम हुन पंहिंजे तरफ़ खां माइटनि खे मोटाए ॾेई छॾिया, पंहिंजा ॾिना। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हेॾां शिकायत जो थी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमीमदारीअ खे बि घुरायो, अबा तो 500 दिरहम हिननि खे ॾिना, इहे छा छा साईं, इहो हिननि जो पीउ वफ़ात करे वियो न, हिन उनजे सामान में वटो हो, असां कूड़ो कसम खणी तॾहिं जान छॾाई, तॾहिं ईसाई हुआसीं, छोकी हाणे इस्लाम आंदो आहे, क़ुर पाक खे मञूं था, मूंखे अहसास थियो त हक़ आहे पराओ, असां 1000 दिरहम में खपायोसीं, 500 दिरहम हुन कयां, 500 दिरहम मां कयां, उहे मां पंहिंजो हक़ पराओ हिनखे मोटाए ॾिनो, इहे उन जा। अच्छा, जंहिं मां हाणे साबिती थी त वाक़ई हिननि खयो हो, इहा बि साबिती थी त उहा जेका लिखत हुई, उहा लिखत बि वाक़ई उन हमराह जी हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अदीब नातब खे बि घुरायो, आयो, अब सामान मां इहा लिखत निकिती आहे, जंहिंखे अॻ में तव्हां कूड़ो कसम खणी करे कूड़ो चयो, तव्हां पाण खे सचो साबित करे वियो ऐं तव्हां उहो वटो खपायो आहे 1000 दिरहम में फलाणे ईसा हुन वापारीअ खे सोनारे खे ॾिनो आहे, हे तमीमदारी बि तोसां गॾु हो, हाणे हे पंहिंजे उन हद जा पैसा बि वापसि करे चुको आहे, मञे थो असां खयो हो, तब अदीब नातब इनकार करे वियो त हे मुस्लमान थियो आहे न, हाणे हिननि सां पढ़जी वियो आहे, हिननि सां ॿधिजी वियो आहे, इहो असां खयो ई कोन हुयो, मूंखे रुसवा करण जे करे आहे। हुन तब इनकार कयो, कसम खयो, न मञे न मञई। हाणे छा कजे, उन वक़्तु क़ुर पाक जो इहा आयतूं नाज़िल थी, अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू शहादतु बैनकुम इज़ा हज़र अहदकुमुल मौत। हाणे एसि ताईं जेको फ़ैसिलो थियो उहो त हिन शरीयत जे मुताबिक़ हो, हाणे जॾहिं मसइलो डबल ज़ाहिर थियो आहे, वरी कसम ऐं सबूत सां ॻाल्हि ज़ाहिर थियणी आहे। हाणे ॿीहर कसम कीअं थी अचे जॾहिं त सबूत पहिरियां ई कोन हो, ॻाल्हि कसम सां टुटी वई। हाणे कीअं कजे, अल्लाह ताला कुझु हिकिड़ी ॿी सूरत बयानु कई इन सूरत में, जेका उमूमन माण्हुनि खे मालूम न हूंदी आहे, ऐं हिन आयत जो बि इल्मु उमूमन आम तौर ते जलसनि जुलूसनि बयाननि में बि घटि थींदो आहे, त हिन सूरत जी मालूमात बि घटि हूंदी आहे माण्हुनि खे। ज़रा तवजो कयो त ख़ुलासो वाज़ो कयूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू शहादतु बैनकुम इज़ा हज़र अहदकुमुल मौत। ए ईमान वारो, पंहिंजे मथां पंहिंजनि मां विच में को शाहिद मुक़ररु कंदा कयो, जॾहिं न तव्हां मां कंहिं हिकिड़े ते मौत जो वक़्तु अची पहुचे त पोइ शाहिद मुक़ररु कंदा कयो। पोइ ख़बर अथव शाहिद घणा हुजनि, इस्नान ज़वा अदलिन मिनकुम, हिकिड़ो न ॿ हुजनि, पर ॿई सचा माण्हू मुख़लिस इंसाफ़ परस्त हुजनि।
कूड़ा ऐं ठग हरबो शायदि न कजो त खाई वञनि माल कसम खणी फॿाए वञनि। इंसाफ़ परस्त सचा माण्हू बशाहिद मुक़ररु कजो ऐं वसियत कजो त मुंहिंजी हीअ शइ फलाणे जी आहे पर आई आहे हुनखे ॾिजो। वसियत मुक़ररु कजो, वसियत कजो, बशाहिद मुक़ररु कजो। साईं उहे बशाहिद पंहिंजा ई मुस्लमान हुजनि या के ईसाई गैर मुस्लिम बि थी सघनि था। अल्लाह तबारक व तआला ॼण त इन सवाल जो जवाब बि बयानु कंदे फरमायो औ आखरान मिन गैरिकुम, त हुनजो भले कंहिं ॿिए क़ौम जा बि हुजनि। जंहिंमां कुझु उलमाए किराम इहो दलील वरितो आहे त गैर मुस्लिम बि अहिड़े मामले में अगरि शाहिद बणिजे त हा मां शाहिद आहियां हीअ शइ हिन जी आहे, या हिन माण्हूअ हीअ वसियत कई मां हिन ॻाल्हि जो शाहिद आहियां, त हुन गैर मुस्लिम जी शाहिदी बि क़बूल कबी। दलील इहो लफ़्ज़ ॾींदा आहिनि औ आखरान मिन गैरिकुम। क़ुरान पाक जो फरमाए थो ज़वा अदलिम मिनकुम, पाण मां बि मुक़ररु कजो, औ अतफ जो आहे औ आखरान मिन गैरिकुम, या पंहिंजे क़ौम खां सवाइ कंहिं ॿिए क़ौम जो, माना को गैर मुस्लिम बि भले हुजे पर माण्हू सचो हुजे, गैर मुस्लिम बि ठग न हुजे, मालूमात हुजे पाड़ेसरी हुजण जे करे उमूमन माण्हू खे मालूमात थी वेंदी आहे त आहे त गैर मज़हब पर माण्हू सुरीलो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन अंतुम ज़रबतुम फिल अर्ज़, जेकॾहिं तव्हां ज़मीन में सफ़र कंदे कंदे इहो मामिलो तव्हां सां थिए तोड़े जो फ़असाबतकुम मुसीबतुल मौत, पोइ तव्हांखे मौत वारी घड़ी, मौत वारी आज़माइश मुसीबत अचे पहुची वञे त पोइ ख़ुसूसन इहो त ज़रूरु कयो तहबिसूनहुमा मिन बाद सलात। हाणे इहो लफ़्ज़ मथियों अल्लाह तबारक व तआला वाज़िह फरमायो, पहिरियां कसम सां मसइलो वाज़िह थी चुको आहे, हाणे वरी ॿीहर साबिती थी आहे त हुननि जो कसम कूड़ो हो। हे जेको पहिरियां कसम खणी साबित करे विया त असां चोरी न कई आहे, असांखे इन माल जी ख़बर ई न आई, हाणे ॿीहर उन्हनि जे कसम जी मालूमात चङी तरह साबित थी आहे त इहो कूड़ो कसम खणी विया। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तहबिसूनहुमा, जॾहिं न तव्हांखे उन्हनि ॿिन्हिनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को गुमान थी पए, शक थी पए, त पोइ मिन बाद सलात फयुक़सिमान बिल्लाह, त पोइ कंहिं हिकिड़े निमाज़ वारे वक़्त में इन्हनि ॿिन्हिनि शाहिदनि खे मस्जिद में निमाज़ जे टाइम ते वठी अचो, निमाज़ पढ़ी फौरन हिननि ॿिन्हिनि खां कसम वठो, फौरन हिननि ॿिन्हिनि खां कसम वठो। इन इर्तबतुम ला नश्तरी बिही समनन वलौ कान ज़ा क़ुर्बा, अल्लाह जी फरमायो त पोइ कसम बि ईअं न खणंदा जीअं हुननि खयो हो पहिरियां त पोइ असांखे ख़बर ई न आहे त कोई इहो वठो हिन जे माल में आहे या न आहे, ईअं न खणंदा, कसम खणंदा ईअं इन इर्तबतुम ला नश्तरी बिही समनन वलौ कान ज़ा क़ुर्बा, अबा असां हिन वसियत जेका असांखे थियल हुई उन वसियत मुताबिक़ माल वारिसनि वटि पहुचायो आहे, इन जो को मुआवज़ो बि नथा वठूं, न घुरऊं था न कि असां हिन सामान मां को मुआवज़ो खयो आहे। कॾहिं न मथां कोई चए त असांखे वसियत कई ऐं शाम में पोइ उतां असां खणी करे हिच जो पुॼायो त कुझु त असांजो बि हक़ हो न किरायो भाड़ो, पोइ किराए भाड़े में ॿियो न त भला इहा शइ असांखे वणी त असां उहा खणी छॾीसीं, ऐं किरायो भाड़ो ज़रा ॾुखियो हुयो, हीअं ख़फ़े सां पहुतासीं, हीअं पहुतासीं, हीअं आयासीं, हले किथे किथे ॿेड़नि मां ज़रित माल वरक अचण जो ख़तरो, वरी वरी पहुचायो आहे, एॾी जेॾो ख़फ़ो थियो न ओड़ी क़ीमत बसि इहो वठो ई थो अदा करे। कोई मथां ईअं चालाकी करे अल्लाह ताला फरमायो त कसम में हीअं चवंदा ला नश्तरी बिही समनन, असां इन वसियत खे महफ़ूज़ करे, माल खे बि महफ़ूज़ करे वारिसनि ताईं जो पहुचायो आहे, उनजो को एवज़ो बि नथा वठूं, न हिननि खां घुरऊं था न माल मां खयो आहे, वलौ कान ज़ा क़ुर्बा, तोणी जो उहो वसियत करण वारो माण्हू हिननि जो रिश्तेदार छो न हुजे, कसम खणंदा त ईअं खणंदा, वला नक्तुम शहादत अल्लाह, ऐं ईअं बि चवंदा त असां कसम था कयूं अल्लाह ताला जे ज़ात खे हाज़िर नाज़िर ॼाणे करे, असां कसम खे छुपायूं बि नथा, असां माल शइ वसियत छुपायूं लिकायूं बि नथा, कॾहिं कॾहिं वसियत मटाए वेंदी आहे त असांखे वसियत हुन कई त हे माल वारिसनि जो न हिन जो आहे, कॾहिं वरी अल्लाह जी फरमायो त ईअं बि चवनि त असां कसम बि नथा छुपायूं, वसियत बि नथा छुपायूं, माल बि साॻियो आहे वारिसनि ताईं पहुचायो आहे, कोई एवज़ो बि नथा खणूं, इन्ना इज़ा लमिनल आसिमीन। पोइ जेकॾहिं असां इन कसम में जेकॾहिं खुर्द बुर्द या उबती सुबती ॻाल्हि कई हुजे त असां गुनाहगार आहियूं, असांखां अल्लाह ताला हिसाब वठे था का, अहिड़े क़िस्म जो कसम खणंदा। इहो मामिलो पहिरियां कसम वारो अल्लाह से बयानु कयो त कसम वठो त ज़रा इन तरह सां। पोइ उलमा मुहद्दिसीन फ़क़ीहनि बुज़ुर्गनि लिखियो आहे
त जॾहिं न अगरि कसम ते ॻाल्हि अचे पहिरियां त शाहिद मुक़ररु कयो, जेको ॿ माण्हू जेके शाहिद मुक़ररु कयो था पंहिंजे वसियत ते, त मुस्लमान खणो, गैर मुस्लिम न खणो। गैर मुस्लिम तव्हां सचो न थींदो। अलाह साईं चयो जो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन्नसारा औलिया बाज़ुहुम औलिया बाज़। इहे हिक ॿिए सां सचा थींदा, तव्हां सां कॾहिं बि सचाई कोन कंदा। ऐं हीअ आयतूं नाज़िल थियूं आहिनि उन वक़्तु जंहिं वक़्तु हुननि दगाबाज़ी कई आहे ईसाइनि। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त पहिरियां त मुस्लमान पंहिंजा इंसाफ़ परस्त सचा माण्हू ॿ चूंडे करे उन्हनि खे वसीअ मुक़ररु कयो, उन्हनि खे वसियत कयो, शायदि उन्हनि खे बणायो। पोइ अगरि मुस्लमान को नथो लभे त पोइ औ आख़रान मिन ग़ैरिकुम जे लफ़्ज़ ते अचिबो। सफ़ा कोई अहिड़ो कोन्हे को मुस्लमान या सफ़र में आहे ई मुस्लमान गॾु कोन, इहे भई साहिब मजबूरन उनखे मुक़ररु कबो, मजबूरन, न त आम तौर ते न। आयत जो वज़ाहत वरी हदीस में फ़क़ीहन मुहद्दिसन जेके क़ुर पाक जे आयतुनि जो वज़ाहतूं कयूं आहिनि सम्झाइण जे लाइ, उहा आम माण्हू जी बात न ईंदो उनखे सम्झी सघे। पोइ जेकॾहिं गैर मुस्लिम कोई अगरि वसीअ मुक़ररु करिणो थो पवे, वसियत जे मथां शाहिदी तौर ते ॿ माण्हू मुक़ररु करणा था पवनि, त पोइ कसम वठिबो त ईअं वठिबो कसम, मां अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे करे कसम थो खणा त जेका हीअ ॻाल्हि मां कंदुसि उहा बिल्कुलु सची हूंदी, हक़ हूंदी, लिकाईंदुसि बि न, ऐं न इन में कंहिं बि क़िस्म जी मटा सटा बि न कंदुसि, ख़ुर्द बुर्द एवज़ो मुआवज़ो न वठंदुसि, लिकाईंदुसि बि न। जेकॾहिं मां पंहिंजे हिन ॻाल्हि में कूड़ो हुजां, अलाह ताला मूंखे सज़ा ॾे। ऐं अहिड़े क़िस्म जा कसम पुराणे ज़माने में जॾहिं बि काज़िन कोर्टुनि में मुफ़्तिन आलिमनि मुहद्दिसनि वरिता आहिनि, त पोइ सचपच उन कूड़े कसम खणण वारे खे फौरन ई सज़ा मिली आहे। कंहिंजूं अखियूं नज़र खां ख़तम थी वियूं, कंहिंजा हथ उते ई शल थी विया, त कंहिंजी वरी रत वहणु शुरू थी वई, वात मां नक मां, त कंहिंजी वरी पाखाने वारे पासे खां रत वहणु शुरू थी वई कूड़े कसम जे खणे। चयूं जो त इन्ना इज़ल लमिनल आसिमीन, असां न छुपाईंदासीं, जे छुपायूं था या कूड़ा हुजूं त अलाह ताला सज़ा ॾे असांखे, त सज़ा मिली वेंदी। हीअ त अलाह ताला जे ज़ात जो वॾो अहसान आहे मियां उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि ते। अलाए केतिरा वॾा वॾा ॾोह ऐं जुर्म कयूं इंसान, कंदु घाटो ऊचो कयूं, इहे मथे घुमंदा था वतन। अलाह ताला जो पंहिंजी चादर वारी सतारीअ वारी चादर सां ढकियो आहे, त इंसान ईअं थो सम्झे त मां ॾोह ई न आहियां, मां नेक आहियां, मस्जिद जो कखु आहियां, ईअं थो सम्झे। इहे आयतूं सेखारनि थियूं त अलाह ताला जो ढकियो आहे, त हिन जो मतिलबु इहो कोन्हे त रब खे ख़बर ई न आई, तव्हां दिलेर थियो, रब ढकियो आहे त माना तव्हां माफ़ी वठो, दरगुज़र कयो, अलाह ताला खां मां रोई करे माफ़ी वठो, पर हक़ हुजे हुनखे ॾेई दरगुज़र कयो। जे पकड़ियईं त भई हिसाब सख़्तु अथसि, नथो पकड़े माना मोहलत ॾिनी अथई, नथो पकड़े न मतिलबु इहो न आहे त रब राज़ी आहे मूंसां हिन हाल। चलो ॿियो मसइलो, फाइन उसिर अला अन्नहु मस्तहक़ इस्मन, चूंकि हीअ आयत तिलावत न थी हुई, इन आयत जो ख़ुलासो हयाती रही त इंशाअल्लाह ताला सुभाणे बयानु थींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल